पीपी चेयरमैन जो चवणु आहे त कुझु सियासी जमातुनि जूं पॉलिसियूं अवाम दुश्मन आहिनि। शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हमेशह चवंदो हो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। पीपल्स पार्टी खे अवाम जो एतमाद हासिल आहे। गिलगित बल्तिस्तान जे शहर चल्लास में चूंड जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त गुज़िरियल इलेक्शन में 9 सीटूं खसियूं वयूं। हिन साल 7 जून ते गिलगित जो वज़ीर आला जियालो थींदो ऐं पीपल्स पार्टी उते हुकूमत ठाहे ॾेखारींदी। सदर आसिफ ज़रदारी गिलगित बल्तिस्तान खे सुञाणप ॾिनी। जेकॾहिं सदर आसिफ ज़रदारी जी हुकूमत साज़िश तहत ख़त्म न कई वञे हा त दियामिर भाषा डैम मुकमल थी वञे हा। पाकिस्तान लाइ हिन वक़्तु दियामिर भाषा डैम खां वधीक अहम मनसूबो को बि नाहे। तंहिं करे वफ़ाक़ खे घुर्जे त उनखे जल्द खां जल्द मुकमल करे। वज़ीर आज़म खे बि उन मनसूबे जे लाइ स्पीड ॾेखारे। मोदी हुकूमत पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु कयो ऐं सिंध तास मुआदे जी भञकिड़ी कई आहे। एक भेरो ॿीहर ज़िक्र कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त कुझु सियासी जमातुनि जूं पॉलिसियूं अवाम दुश्मन आहिनि। शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हमेशह चवंदो हो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। पीपल्स पार्टी खे अवाम जो एतमाद हासिल आहे। गिलगित बल्तिस्तान जे शहर चल्लास में चूंड जलसे खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन चयो त गुज़िरियल इलेक्शन में 9 सीटूं खसियूं वयूं। हिन साल 7 जून ते गिलगित बल्तिस्तान जो वज़ीर आला जियालो थींदो ऐं पीपल्स पार्टी उते हुकूमत ठाहे ॾेखारींदी।